नाज़रीन, कंबर शहर में होली के रंगन में रंगजी वियो आहे। हिंदू नौजवाननि एक ॿिए खे ख़ूबसूरत रंगन सां रंगे होली जो ॾिण निहायत यकीदत एहतराम सां मल्हायो आहे। ॾिसूं था तुफ़ैल अहमद जी रिपोर्ट। जी नाज़रीन, होली जे ॾिण जे मुनासिबत सां अॼु कंबर भी जो है वो रंगन में रंगजी चुको है। कंबर में बागड़ी बिरादरी के तरफा होली जो ॾिणु इंतहाई जो है अक़ीदत से जोश जज्बे से मल्हायो पियो वञे। अचो त हिननि जे नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इन होली जे ॾींहं खे कीअं पिया ॾिसनि। जेको इन यादगिरी जे करे हे जेको ॾींहुं अचे थो असांजो माना यादगिरो हूंदो आहे। जीअं यादगिरो हूंदो आहे, जीअं ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे, जीअं ख़ुशी असां पाण में हिंदू बिरादरी ख़ुशी कंदा आहियूं, एॾी ख़ुशी होली जे ॾींहुं थींदी आहे जो ॻाल्हि पुछा न कर। हाणे ॾींहुं ॾोकला असांजे गॾु आहिनि, हिकु सोन असां गॾु आहे, सॼो कंबर रेलो आई असां कढूं था, सभु पंचायत असां गॾु इहो होली मल्हायूं था। ही होली जेको आहे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं ही जेको असां रंग हिक ॿिए खे हणूं था, इहो हिकिड़े इंसान जी ज़िंदगी बचाइण जे लाइ ही ख़ुशी मल्हाईंदा आहियूं ऐं हिक ॿिए खे रंग हणंदा आहियूं। ही तमामु हिकिड़ो अहम ॾींहुं आहे ऐं हिकिड़ो मोहबत जो ऐं इंसानियत जे मैसेज जो ॾींहुं आहे। ऐं इन तव्हांजी मेरान टीवी के ज़रिए पूरी सिंध जे जेके भी असांजे सिंधी भाइर आहिनि, हिंदू भाइर आहिनि, ऐं सभिनी खे इंसान परस्त के इंसान दोस्त के ऐं सभिनी खे लख लख वाधायूं पेश कयां थी। उमेद कयां थी त ही ॾींहुं असांखे ज़रूरु मल्हाइणु घुरिजे। हिन जो को बि कंहिं शइ सां वास्तो कोन्हे। ही रंग असां जेको हिक ॿिए खे हणूं था, इहो हिकिड़ो इंसान जी ज़िंदगी बचाइण जे लाइ भगत प्रहलाद पंहिंजी फुफी खे बचाइण जे लाइ ही माना इंसान हिकिड़ी इंसान जी ज़िंदगी बचे, उन करे ही रंग असां हणंदा आहियूं। कैमरामैन सदाम हुसैन सां गॾु तुफ़ैल अहमद चांडियो, मेरान टीवी कंबर।